पिथोरो भरिसां गोटामी नामंदराजड़ में 1 महीनो अॻु नौजवान पारां ज़ोरी ज़बरदस्ती मासूम यतीम न्याणी खे विरगलाए खणी वियो, जंहिंसां शादी करे छॾी, जेके अॼु पुलिस पारां पिथोरो जी कोर्ट सगोरी में पेश कयो वियो। छोकिरी जे वारसनि संदसि माउ नूर खातूं ऐं चाचे मोहम्मद रहीम सोलंकी पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांजी मासूम यतीम छोकिरी शबाना दी मरहूम आरिफ सोलंकी, जंहिंखे वाहिद बख़्श पुट ख़ुदा बख़्श सोलंकी 1 महीनो अॻु ज़ोरी ज़बरदस्ती विरगलाए खणी वियो। उन नौजवान जग में संदसि मासी सां शादी थियल आहे। असांजी छोकिरी 12 सालनि जी मासूम न्याणी, जंहिंखे ज़ोरी ज़बरदस्ती विरगलाए खणी वियो, जंहिंसां शादी करे छॾी आहे। असां पंहिंजे हद जे थाणे गुलाम नबी शाह थाणे ते अगवा जो केस पिणु दाख़िल करायो आहे, जंहिं बैदि अॼु पुलिस पारां ॿिन्ही ॼणनि खे पिथोरो जी कोर्ट सगोरी में पेश कयो वियो आहे। पिथोरो जी कोर्ट सगोरी पारां नंढी उमिरि हुजण करे छोकिरी खे सेफ हाउस मोकिले छॾियो आहे। छोकिरे खे वापसि हवाले कयो वियो आहे। मासूम यतीम छोकिरी जी माउ मुतालबो कंदे घुर कई आहे त असांजी मासूम न्याणी असांखे वापसि कराए, असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल बेवरा। 12 सालनि जी असांजी तगार थिए, महिरबानी थिए त वापसि मिले। मोहम्मद रहीम जी सोलंकी। हा, छोकिरी नालो छा आहे? शबाना। हा, छोकिरी घणनि सालनि जी? छोकिरी 12 सालनि जी। जो खणी वियो उहो तव्हां छा थिए थो? उहो असांजो मिड़ई माइट आहे, उनजे घर में हिन छोकिरी जी मासी बि आहे ऐं उनजी छोकिरो खणी वियो, उनजी मासी बि छोकिरी थिए थी। आहे हा, FIR थियल आहे। हा, केतिरो टाइम थियो आहे छोकिरी खे महीनो अची थियो आहे। हा, कोर्ट में कीअं पेश कई? कोर्ट में पुलिस वारनि कई। हा, बयान थी वियो या बयान थी वियो आहे। बयान जी असांखे ख़बर कोन अलाए कहिड़ो थियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त छोकिरी वापसि मिले।